अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मुर्शिदना व हादियना व महदियना व महबूबना महबूब रब्बिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व हकीम तबीब क़ुलूबिना व सिराजम मुनीरा मौलाना व मलजना व मलाज़ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तआला फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम।
वबल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूब हक़ खल्क़ी खुदा जल्ले खलक़ खादिम सदन जिन्नो मलक बिकमालिही नूरी हुजन जो ही निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफत दुजा बिजमालिही आनूर आका दरअसल नूरी सदन सारो नस्ल सूरत ऐ सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही आजिज़ उन जो गुलाम आ पढ़ दो सलातो सलाम या विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। मोहब्बत सा बुलंद आवाज़ सा सभी गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सलात खा बाद में वाजिब सदे इहतराम मोहतरमुल मुक़ाम पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला सही गंज बख्श और वर्दी दामत बरकातुल क़ुदसिय्यह व दीगर साहबजादगान ज़ी वक़ार उलमाए किराम खुलफ़ाए ज़ाम सना खाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुंजा मेहरबान दोस्तों प्यारा मुसलमान और भाइयों अस्सलामु अलैकुम। अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानहु जी तौफीक इनायत सा असावा की हिन अज़ीम शान रूहानी कुरानी पाक महफिल में हाज़िर थियण जो मौक़ो ऐं शरफ़ नसीब थियो आहे। दुआ ही अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां अवां जी इन हाज़िरी की पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। असांजी निहायत मेहरबान दोस्त मनसब अली साहब उन जे रुफ़क़ा अहबाबन इन अज़ीम शान प्रोग्राम के सजायो ऐं सिंगारियो आहे।
दिली दुआ है अल्लाह ताला उन जे रिज़्क़ में घरन में बच्चन में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। मो अवा दोस्तन जे सामूं अव्वलन अल्लाह जी पाक कलाम मजीद मजा मशहूर मरूफ आए मुबारका जे नूरानी अल्फाजन जी तिलावत जो शरफ हासिल कयो आहे। इन आए करीम जे अंदर अल्लाह जी ज़ाती बाबरकात पंजन कामिलन वलियन दोस्तन जी इज्जत अजमत जो बयान फरमायो। इन आए करीम जे नाज़िल थियण खां पोइ मुझे सुने हबीब सल्लल्लाहु जी ज़ाते अक़दस इन आए करीम जो तफसीर पान बयान फरमायो। बुखारी मुस्लिम शरीफ जी मुत्तफ़क़ुन अलैहि सय्यदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्न मिन इबादिल्लाहि लउनासन मा हुम बिअंबिया वला शुहदा यग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाह क़ालू या रसूलल्लाह तुहुम क़ाल हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाहि अला ग़ैरि अरहामिन बैनहुम वला अमवालिन यतआतूनहा फवल्लाहि इन्न वजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन ला यखाफून इज़ा खाफ़न्नास वला यहज़नून इज़ा हज़िनन्नास वक़रअ हाज़िहिल आया अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंजी सहाबा की मुखातिब थी इरशाद फरमायो सहाबा मा अवा की अल्लाह जे एड़न बरगुज़ीदा बालन जे बारे में न बुधाया जिन जो शान जिन जी अजमत इज्जत अल्लाह जी बारगाह में क़यामत जे दिहाड़े एतरे क़दर बुलंद होंदी जो उनजे उन मकाम की दिसी नबी ऐं शहीद बुरश्क साहबा अस्क या रसूलल्लाह तुखबिरना मनहुम महू असा की उनन जे बारे में बुधायो उनन जे अमल जे बारे में बुधायो केड़ो अमल कंदा जे अल्लाह रब्बुल इज्जत उनन के एतरी इज्जत ऐं अजमत ऐं फजीलत। मुझे मदीने जे मीर फरमाया हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाहि अला ग़ैरि अरहामिन बैनहुम फरमा उन जो अमल यो हुंदो जो अल्लाह जी मखलूक सा खुदा जी मखलूक सा मोहब्बत करण वारा हुंदा अला ग़ैरि अरहामिन बैनहुम उन्हनि जी मोहब्बत रिश्तेदारी मिट्री माइटी भत बिरादरी जे करे न हुई वला अमवालिन यतआतूनहा दुनियावी गर्ज मफाद व्यापार तिजारत सियासत जी रूहिल्लाहि खालिसतन अल्लाह जी रज़ा जे लाइ खुदा जी मखलूक सां मोहब्बत कंदा हुंदा। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमायो त उन्हनि जी मोहब्बत आम खुदा जी मखलूक सां इए हुंदी जिया के मानू पंहिंजी औलाद सां पंहिंजी अब्बे अम्मा सां मोहब्बत प्यार कंदो। अब इहो जोहर
अहिड़ी मोहब्बत करण हर कंहिंजे वस में न आहे। असांजे दिल में थोड़ी थोड़ी गाल ते गुस्सो, कावड़, मलाल, हसद, कीनो, बुग़्ज़, अदावत, दुश्मनी अची वेंदी आहे। जंहिंजे अंदर ये ख़सलतूं हुजनि उहो मोहब्बत न करे सघंदो ऐं अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़ुदा जी मख़लूक़ सां प्यार न करे सघंदो। इहा मोहब्बत, इहो जोहर, इहो नूर उनखे नसीब थींदो जंहिंजे दिल जे अंदर इलाही नूर जो जलवो हूंदो ऐं उहो पंहिंजे क़ल्ब खे कीने खां, बुग़्ज़ खां, हसद खां पाक करे छॾे। तॾहिं बिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो तुंहिंजे भाई जोगी थिया त कर हाल फ़क़ीरी जे विख विख मिलनी गारियूं तब चवंदो चअज जी कावड़ पी तू पाणी वांगुर पी दसंदो सामी असी तोखे ओॾो न अचे। जे भाई जोगी थिया त तम छॾ तमाम गोला जे गोलन जो तन जो बि थियो ग़ुलाम सब्र जी शमशीर सां कर कीने के क़त्लाम तनागा तुझो नाओ लिखजे लाहूतिन में। इहो जोहर, इहो नूर उन्हीअ जे क़ल्ब ऐं सीने में समाए सघिजे थो। जी ज़ाती बाबरकात जे नूर जो जलवो आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं बि कंहिंखे पंहिंजी मोहब्बत जो नूर अता फरमाईंदो आहे त उनखे नूर मोहब्बत, नूर मअरिफ़त अता फरमाईंदो आहे जंहिंजो सीनो बेकीनो हूंदो। त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उन्हनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो मक़ाम, इहा फज़ीलत, इहा अज़मत, इहो निशान अता कयो आहे जो उहे ख़ुदा जी मख़लूक़ सां मोहब्बत कनि था, अल्लाह जी मख़लूक़ सां प्यार कनि था। पोइ इन प्यार ऐं मोहब्बत जे करे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो फ़वल्लाहि इन वुजूहन क़यामत जे ॾेहाड़े जॾहिं उहे क़ब्रुनि मां पंहिंजी मज़ारुनि मां उथियारिया वेंदा त उन्हनि जा चेहरा, उन्हनि जी शक्लियूं, उन्हनि जूं सूरतूं, उन्हनि जूं पेशानियूं सिज जे रोशनीअ खां वधीक चमकंदियूं हूंदियूं। व इन्नहुम लअला नूरिन ऐं उन्हनि खे ख़ुदा जी ज़ाती बाबरकात नूर जे कुर्सियुनि ते, मिंबरनि ते विहारींदो। ला यख़ाफ़ून इज़ा ख़ाफ़न नास माण्हू ख़ौफ़ डप में वरतल हूंदा पर उन अल्लाह जी वलियनि खे को ख़ौफ़ न हूंदो। वला यहज़नून इज़ा हज़िन अन्नास माण्हू ग़मनाक, ग़मज़दा, ग़म में वरतल हूंदा कि कंहिं बि क़िस्म जो ग़म न हूंदो। मुझे मदीने जे मीर फरमायो वक़रअ हाज़िहिल आया, इहा आयत तिलावत करे फरमायो वे केरा आहिनि अला इन औलिया अल्लाहि ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। फरमाए ओए जिनके अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान में पंहिंजो दोस्त औलिया अल्लाह करे छॾियो आहे। अल्लाह जी वलियन, ख़ुदा जे बरगुज़ीदन बानन जी अल्लाह जी बारगाह में केतरी इज्जत ऐं अज़मत आहे। मुझे मदीने जे मीर फरमायो इन्नल्लाह हब्बा अब्दन दआ जिब्रील फ़क़ाल इन्नी उहिब्बु फुलानन फ़अहिब्बहु क़ाल फ़युहिब्बुहु जिब्रील सुम्मा युनादी फ़ी अहलिस समाए फ़यक़ूलु
इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहिब्बूहु क़ाल फयुहिब्बुहु अहलुस समा सुम्मा युदअ लहुल क़बूलु फिल अर्दि औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह रब्बुल इज्जत जॾहिं के बाने सां मोहब्बत फरमाईंदो आहे त जिब्रील खे पंहिंजी बारगाह में तलब कंदो आहे। जिब्रील खे ॿुधाईंदो आहे इन्नी उहिब्बु फुलानन, मां फलाणे अल्लाह जी मां फलाणे बाने सां मोहब्बत कयां थो। फअहिब्बहु जिब्रील, तू बि उन सां मोहब्बत ऐं प्यार कर। क़ाल फयुहिब्बुहु जिब्रील, जिब्रील बि उन अल्लाह जी वलीअ सां मोहब्बत ऐं प्यार कंदो आहे। मुंहिंजे रब्बे करीम जो इरशाद थींदो आहे जिब्रील मां रब चाहियां थो या मोहब्बत अञा आश्कार थे, इन जो इज़हार थे। मौलाए करीम छा करणो खपे? जिब्रील युनादी फिस समाए, आसमानन में ऐलान कर फयक़ूल चवंदो आहे इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहिब्बू। आसमान में रहण वारी मखलूकात के ऐलान करे ॿुधाईंदो आहे ए मलाइको ग़िलमानो हूरो खुदा जी ज़ाते बाबरकात फलाणे बाने के पंहिंजी मोहब्बत लाइ चूंडियो आहे, अवां बि उन सां मोहब्बत ऐं प्यार कयो। क़ाल फयुहिब्बुहु अहलुस समा, मुझे आका फरमाए पो आसमान वारा बि उन सां मोहब्बत ऐं प्यार कंदा आहिनि। सुम्मा युदअ लहुल क़बूलु फिल अर्द, अल्लाह ताला उन जी मोहब्बत जो ऐलान वरी ज़मीन ते कराईंदो। वो ज़मीन वारी जेका मखलूक आहे उन खे बि ॿुधायो वेंदो आहे त ख़ुदा फलाणे सां मोहब्बत करे थो, अव्हां बि उन्हनि सां प्यार कयो। ख़ुदा जी ज़ाते बाबरकात को जंहिंजे दिल में मोहब्बत विझंदो आहे पंहिंजे दोस्तनि जी, क़ुरान में अल्लाह जी ज़ाते बाबरकात शा फरमायो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। बेशक वे जन ईमान आंदो साले अमल कयो उन्हनि जे लाइ अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजी मखलूक जे दिल में अन क़रीब मोहब्बत जो नूर ऐं जोहर पैदा फरमाईंदो। वो मखलूक खुदा की उन अल्लाह जी वलीअ जो तारुफ, उन जी पहचान, उन जी मोहब्बत, उन जी इताअत जो जोहर मिलंदो आहे। मुझे आका फरमाए सिज चंद्र सितारा आस जो कुछ आहे उहे सभु ख़ुदा जी मखलूक में आहिनि। सिज बि ख़ुदा जी वलीअनि जी इताअत कंदो आहे, उन्हनि खे सुञाणंदो आहे। अल्लाह जी ज़ाती बाबरकात उन जो मिसाल क़ुरान में बयान फरमायो वतरा शम्स इज़ा तलअत तज़ावरु अन कहफ़िहिम ज़ातल यमीन व इज़ा गरबत तक़रिदुहुम ज़ातश शिमाल व हुम फ़ी फजवतिन मिन्हु। वे अल्लाह जा वली, वे असहाबे कहफ़ नबियन हुआ वली हुआ जेके दकियानूस बादशाह जे ज़ुल्म ऐं ॾाढ खां पंहिंजा घर छॾे रात जे टेम ते अची उन गार में आरामी थिया। ख़ुदा उनखे निंड में निंड ॾेई छॾी आहे। सुबुह जो जीअं सिज उभरे थो कनी थो कढे, सिज खे फरमायो सिज अॼु पंहिंजो रस्तो ज़रा बदलायो उभरजां। मौला तो मुंहिंजो रस्तो पहिरीं मुक़ररु कयो आहे। लशम्सु यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर वलल लैलु साबिक़ुन नहार व कुल्लुन फ़ी फ़लकिन यस्बहून। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए सिज चंद्र रात ॾींहं इन्हनि जा मदार मुक़रर आहिनि। हर शइ पंहिंजे मदार में मुअय्यन रस्ते में हली रही आहे। सिज जो बि ख़ुदा जी ज़ाते बाबरकात पहिरीं खां रस्तो मुअय्यन कयो आहे, पर अजरब पियो फरमाए त सिज ज़रा उभरण खां लड़ी उभरजां ऐं जॾहिं लही त खॿे पासे खां लड़ी लहजां।
छाजे करे वहुम फी फजवतिन मिनहु ए मुंजा दोस्त मुंजा यार इन खुली गार जे तहाने में सुतल आहिन मता तुंजी उस तपिशनन के तकलीफ पहुंचाए हाने तुंजी मथा वाजिबा जो तो इनन जी इताअत खिदमत ड्यूटी में रहो हिकड़ो ॾींहुं न हिकु हफ़्तो न हिकु महीनो न हिकु साल न बराबर 309 कमरी साल ताईं सिज खुदा जे उन वलियन जी ड्यूटी ऐं गुलामी ॾींदो रहियो उभरण वक्त सॼे पासे लड़ी पियो उभरे त लहण वक्त खॿे पासे लड़ी पियो लॻे खुदा जे वलियन जी अज़मत ऐं इज़त जो बयान आहे ऐं अल्लाह जा वली जंहिं जाइ ते रहंदा आहिनि जंहिं जगह ते रहंदा आहिनि उन्हनि जे पाक वजूद में खुदा अहिड़ी बरकत नूर रखरायो आहे जो उन्हनि जे वजूद जे करे मुर्दनि खे बि खुदा ज़िंदगी अता फरमाईंदो वइज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रहु हत्ता अब्लुग मजमअल बहरैन औ अम्दिय हुक़बा अल्लाह जो पैगंबर मूसा कलीमुल्लाह खिताब पियो करे खिताब कंदे कंदे हिकिड़ो सोनारो संदन जो उम्मती हो बनी इसराइल में सोन जो चई साईं अवां जो खिताब बिला जवाब अवां जी शख्सियत चेहरो बिला जवाब भला मूंखे ॿुधायो त जेतिरी मेहरबानी रब अवां सां कई आहे हिन वक्त अवां जे हिन ज़माने में को ॿियो बि अहिड़ो आहे जंहिं ते ख़ुदा एॾो मेहरबान हुजे साईं सोचो अल्लाह जी ज़ाते बाबरकात मूंखे नबी ऐं रसूल बणायो तौरेत अता फरमायो अल्लाह जी ज़ाते बाबरकात मूंसां कलाम फरमायो ये कलाम त के बेसा रब कोन कयो आ साईं सोचो त एड़ी मेहरबानी के बेसा कान थी आ उन पुछण वारे के फरमायो अब्बा जेतिरो करम जेतिरी मेहरबानी जेतिरो फज़लुल्लाह जे मथा आहे मां नथो सम्झां त के ॿिए जे मथा बि एतिरी मेहरबानी हूंदी हिन वक़्तु सॼी मेहरबानी मूसा जे मथा आहे जिब्रील अमीन आहे अल्लाह जा कलीम रब्बे करीम फरमायो त तुंहिंजे मथा फज़ल करम आहे पर मूसा तोखां अलावा बि मुंहिंजो हिकिड़ो बानू आहे जंहिंजे मथा मूं रब जी वॾी मेहरबानी ऐं करम नवाज़ी मूसा कलीमुल्लाह जॾहिं ॿुधो त साईं खे दिल में शौक़ पैदा थियो ज़ौक़ पैदा थियो त उन ख़ुदा जे प्यारे जी दोस्त जी इज़त करणु खपे मुलाकात करणु खपे त काथे रहे थो अल्लाह जी बारगाह में इसकी मुंहिंजा मौला मां तुंहिंजे उन दोस्त सां मिलण थो चाहियां मुलाकात करणु थो चाहियां उन जो दीदार करणु थो चाहियां उन जी